ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 17/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तां बाप वटि आया आहियो पंहिंजो सौभाग्य ठाहिण। परम सौभाग्य हुननि ॿारनि जो आहे जेके ईश्वर सभु कुझु स्वीकार कंदो आहे, जंहिंजो ईश्वर सभु कुझु स्वीकार कंदा आहिनि। परम सौभाग्य हुन ॿारनि जो आहे जंहिंजो सभु कुझु ईश्वर स्वीकार कंदो है न। बाबा चईंदा आहिनि न, अंत में कोई मूंखे ॾियण ईंदा न त मां उन्हनि जो स्वीकार न कंदमि। प्रश्न आहे ॿारनि जी कीअं हिकु भूल सां माया ॾाढो बलवान ठही वेंदी आहे। उत्तर आहे भले ॿार भोजन जे समय बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि। बाबा खे न खिलाइण सां माया भोजन खाई वेंदी आहे, जंहिंसां उहा बलवान ठही वेंदी आहे। पोइ ॿारनि खे ई हैरान कंदी आहे। हीअ नंढी सी भूल माया सां हार खिलाए ॾींदी आहे। हिन करे बाप जी आज्ञा आहे, ॿार यादि में खाओ, पको प्रण करो तव्हां सां ई खायां। जॾहिं यादि कंदा तॾहिं उहा राज़ी थींदो न। जॾहिं बाबा खे असां यादि कंदासीं तॾहिं बाबा असां राज़ी थींदा। गीता अॼु न त कल्ह बिखरंदा इहे बादल। ओम शांति। ॿार सम्झंदा आहिनि कि असांजे दुर्भाग्य जा ॾींहं बदिली करे हाणे सदा जे लाइ सौभाग्य जा ॾींहं आया आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार भाग्य बदिलंदा ई रहंदा आहिनि। स्कूल में बि भाग्य बदिलंदा रहंदा आहिनि, न बदिलंदा रहंदा आहिनि, अर्थात ऊच थींदा रहंदा आहिनि। तव्हां सुठी रीति ॼाणंदा आहियो हाणे इहे राति ख़तमु थियण वारी आहे। हाणे भाग्य बदिले थो, ज्ञान जी वर्षा थींदी रहंदी आहे। सेंसिबल ॿार सम्झंदा आहिनि बराबरि दुर्भाग्य सां असां सौभाग्यशाली ठहिया आहियूं, अर्थात स्वर्ग जा मालिक ठहूं था न। नंबरवार पुरुषार्थ अनुसार असां पंहिंजो दुर्भाग्य सां सौभाग्य ठाहियूं था। हाणे राति सां ॾींहुं थिए थो, इहे तव्हां ॿारनि बग़ैर कोई खे पतो ई न आहे। बाबा गुप्त आहे त उन्हनि जी ॻाल्हियूं बि गुप्त आहिनि न। भल मनुष्यनि वेही करे सहज राजयोग ऐं सहज ज्ञान जी ॻाल्हियूं शास्त्रनि में लिखियूं आहिनि, परंतु जंहिं लिखियो उहो त मरी आहे, है न। परंतु जंहिं लिखियो उहो त मरी आहे। बाक़ी जो पढ़ंदा आहिनि उहो कुझु सम्झी न सघंदा आहिनि, छो जी बेसम्झ आहिनि। केतिरो फ़र्क़ु आहे न। तव्हां बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार सम्झंदा आहियो। सभु हिकु रस पुरुषार्थ न कंदा आहिनि। सौभाग्य कंहिंखे दुर्भाग्य कंहिंखे चइबो आहे, इहे सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण ई ॼाणंदा आहियो। ॿियो त सभई घोर अंधियारे में आहिनि, उन्हनि खे जगाइणो आहे सम्झाए करे। सौभाग्यशाली चइबो आहे सूर्यवंशियुनि खे। 16 कला संपूर्ण उहे ई ठहींदा आहिनि न। हाणे बाप्स स्वर्ग जे लाइ सौभाग्य ठाहियूं था। जो बाप स्वर्ग रचण वारो आहे, अंग्रेजी ॼाणण वारनि खे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। असां हेवनली गॉड फादर द्वारा हेवन जो सौभाग्य ठाहियूं था। हेवन में आहे सुख, हेल में आहे दुख। गोल्डन एज माना सतयुग सुख, आयरन एज माना कलयुग दुख। बिल्कुलु सहज ॻाल्हि आहे। असां हाणे पुरुषार्थ करूं था न, असां हाणे पुरुषार्थ करूं था। अंग्रेज क्रिश्चन आदि ॾाढा ईंदा। चओ असां सिर्फ़ु हिकु ई हेवनली गॉड फादर खे यादि कंदा आहियूं। यीशु जी मौत साम्हूं बीठो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांखे मूं वटि अचिणो आहे। जीअं तीर्थनि ते वेंदा आहिनि न, बौद्धनि जो पंहिंजो तीर्थ स्थान आहे, क्रिश्चन जो पंहिंजो आहे। हर हिकु रस्म रिवाज पंहिंजी हूंदी आहे। असांजो आहे बुद्धि योग जी ॻाल्हि, है न। जातां खां पाठ वॼाइण आया आहियूं उते ई पोइ वञिणो आहे। उहो आहे हेवन स्थापना करण वारो गॉड फादर। उन असांखे ॿुधायो अथई असां तव्हांखे बि सचो पथ बतलाईंदा आहियूं। बाप गॉड फादर खे यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी।
बट जॾहिं कोई बीमार पईंदो आहे त हुनखे सभी वञी करे सावधान कंदा आहिनि कि राम चओ। बंगाल में जॾहिं मरण जो समय हूंदो आहे त गंगा ते वठी वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि हरि बोल त हरि वटि हली वेंदा, परंतु कोई वेंदो न आहे। सतयुग में त चईंदा न कि राम चओ या हरि बोल चओ। द्वापर सां पोइ इहो भक्ति मार्ग शुरू थींदो आहे। ईअं न सतयुग में कोई भॻवान या गुरु खे यादि कबो आहे, हुते त सिर्फ़ु पंहिंजी आत्मा खे यादि कबो आहे। असां आत्मायूं हाणे हिकु शरीर छॾे ॿियो वठंदासीं अंत में। सतयुग में जॾहिं शरीर छॾंदासीं न त हुन समय असां हीअं यादि कंदासीं कि असां आत्मायूं हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। पंहिंजी बादशाही यादि कंदासीं न। सम्झंदा आहिनि असां बादशाही में वञी करे जन्म वठंदासीं, है न, हीअं सम्झंदा आहिनि। इहे सभु पक्को निश्चय आहे। बादशाही त मिलणी ई आहे असांखे। हाणे असां हिकु इहे शरीर छॾे करे पंहिंजी बादशाही करणु वेंदासीं ऐं हुते बि पोइ ॿियो जन्म वठंदासीं त जाते बि वेंदासीं हुते बादशाही कंदासीं। त इहे हाणे पक्को निश्चय आहे। ऐं हाणे बि असांखे पक्को निश्चय आहे कि इहे शरीर छॾे असां बादशाही वठण वारा आहियूं। बाक़ी कंहिंखे यादि कंदव अथवा दान पुण्य कंदव, हुते छा कंदा? हुते कोई ग़रीब हूंदो ई न जंहिंखे वेही दान पुण्य करो। भक्ति मार्ग जी रस्म रिवाज ई अलॻि आहे, ज्ञान मार्ग जी रस्म रिवाज अलॻि आहे। हाणे बाप खे सभु कुझु ॾेई छॾियऊं, 21 जन्मनि जो वरसो वठी वरितो, बसि पोइ दान पुण्य करण जी दरकार ई न आहे। ईश्वर बाप खे असां सभु कुझु ॾेई छॾियो। ईश्वरी सुख स्वीकार कंदा आहिनि न। स्वीकार न करे त पोइ ॾेवे की। बाबा चईंदा आहिनि ईश्वर स्वीकार न करे त पोइ ॾेवे कीअं। न स्वीकार करे त उहो बि दुर्भाग्य, है न। ईश्वर अर्थ ईश्वर बाप खे असां सभु कुझु ॾेई छॾंदा आहियूं। ईश्वर ई स्वीकार कंदा आहिनि न। ईश्वर स्वीकार न करे त पोइ ॾियूं उहो कीअं ॾिए असांखे, है न। शरीर असांजो ॾींदा आहियूं, उहो असांखे ॿिए जन्म में ईश्वर ॾींदो आहे न। न स्वीकार करे त उहो बि दुर्भाग्य। स्वीकार करिणो पवंदो आहे ताकी उन्हनि जो ममत्व मिटे। ॾिसो बाबा बि असांजो इहो स्वीकार कंदा आहिनि ताकी उन्हनि जो ममत्व मिटे ॿारनि जो, है न। इहे बि राज़ तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। इहे ज़रूरत ई न हूंदी त स्वीकार, जॾहिं ज़रूरत ई न हूंदी त स्वीकार छा कंदा। बाबा चईंदा आहिनि अंत में मूंखे कुझु ज़रूरत ई न हूंदी। हाणे बाबा खे ज़रूरत आहे जॻह जॻह सेवा ते लॻाइण लाइ, पर बाबा पंहिंजे लाइ त न कंदो आहे, ॿारनि जे लाइ ई कंदो। हिते त कुझु इकठो न करिणो आहे न, हितां सां त ममत्व मिटाए ॾियणो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿाहिरि काॾे वेंदा आहियो त पंहिंजे खे ॾाढो हल्को सम्झो, है न। असां बाप जा ॿार आहियूं। असां आत्मा रॉकेट खां बि तिखा आहियूं। ईअं देही अभिमानी थी पैदल कंदव त कॾहिं थकिजंदव न। देह जो भान न ईंदो। जीअं हिकु टंग हलंदी, जीअं इहे टंगियूं हलंदियूं न आहिनि, असां उड़ूं था हीअं लॻंदो तव्हांखे, जीअं इहे टंगियूं हलनि ई नथियूं, असां उड़ूं था। अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं त देह अभिमानी हूंदव त तव्हां किथे बि वञो। देही अभिमानी थी करे तव्हां किथे बि वञो। अॻियां त मनुष्य तीर्थ आदि ते पैदल वेंदा हुया। हुन समय मनुष्यनि जी बुद्धि तमो प्रधान न हुई। ॾाढी श्रद्धा सां वेंदा हुया, थकिजंदा ई न हुया। बाबा खे यादि करण सां मदद त मिलंदी आहे न। भल उहा पत्थर जी मूर्ति आहिनि, परंतु बाबा हुन समय अल्पकाल जे लाइ मनोकामना पूरी करे ॾींदा आहिनि। भक्ति मार्ग में हुन समय रजो प्रधान यादि हुई त हुन सां ई बल मिलंदो हुयो, थकावट न थींदी हुई।
हाणे त वॾा आदमी झटि थकी वेंदा आहिनि, ग़रीब माण्हू ॾाढा तीर्थनि ते वेंदा आहिनि, साहूकार ॾाढो भपके सां घोड़े आदि ते वेंदा आहिनि, उहो ग़रीब त पैदल वेंदा आहिनि। भावना जो भाड़ो जेतिरो ग़रीबनि खे मिलंदो आहे ओतिरो साहूकारनि खे न मिलंदो आहे। न हिन समय बि तव्हां ॼाणंदा आहियो बाबा ग़रीब निवाज़ जा, पोइ पुछंदा छो आहिनि? पोइ मूंझदा छो आहिनि? भूल छो थी वेंदी आहे? हिन समय बि तव्हां ॼाणंदा आहियो बाबा ग़रीब निवाज़ जा, पोइ मूंझदा छो आहियो? भूल छो थी वेंदी आहे? बाबा चवंदा आहिनि तव्हांखे कोई तकलीफ़ न करणी आहे, सिर्फ़ु हिकु साजन खे यादि करिणो आहे। तव्हांखे कोई तकलीफ़ न करणी आहे, सिर्फ़ु हिकु साजन खे यादि करिणो आहे। तव्हां सभी सजनियूं आहियो त साजन खे यादि करिणो पए। हुन साजन खे भोग लॻाइण जे बिना खाइण में लज्जा न ईंदी आहे। उहो साजन बि आहे त बाप बि आहे। चवंदा आहिनि मूंखे तव्हां न खिलाईंदव, तव्हांखे त असां खिलाइण, तव्हांखे त असांखे खिलाइणो खपे, है न। ॾिसो बाबा युक्तियूं बतलाईंदा रहंदा आहिनि। तव्हां बाप अथवा साजन मञंदा आहियो त खिलाईंदा आहियो, पहिरियों त उन्हनि खे खिलाइणो खपे न। बाबा चवंदा आहिनि असांखे भोग लॻाए करे असांजी यादि में खाओ, मतिलबु बाबा खे हीअं संकल्प सां बाबा खे ऑफर करो ऐं बाबा सां गॾु खाओ। इन में ॾाढी महिनत आहे। बाबा बार बार सम्झाईंदा आहिनि बाबा खे यादि ज़रूरु करिणो आहे। बाबा ख़ुदि बि बार बार पुरुषारत कंदा रहंदा आहिनि। तव्हां कुमारियुनि जे लाइ त ॾाढो ई सहज आहे। बाबा चवनि था तव्हां कुमारियुनि जे लाइ त ॾाढो ई सहज आहे। तव्हां सीढ़ी चढ़ी न, कन्या जी त साजन सां गॾु सगाई थींदी आहे न, त अहिड़े साजन खे यादि करे भोजन खाइणो खपे, है न। त अहिड़े शिव साजन खे यादि करे उन सां गॾु भोजन खाओ। उनखे असां यादि कंदा आहियूं, उहा असां वटि अची वेंदा आहियूं। यादि कंदा आहियूं त भासना वठंदा आहिनि न। त अहिड़ी ॻाल्हियूं करणी खपनि बाबा सां गॾु। तव्हांजी प्रैक्टिस थींदी राति जो जगण सां, अभ्यास पइजी वेंदो, पोइ ॾींहं जो बि यादि रहंदी। भोजन ते बि यादि करिणो खपे। साजन सां गॾु तव्हांजी सगाई थी आहे न, तव्हां सां गॾु खायां, तव्हां सां गॾु उथां, तव्हां सां गॾु वियां, तव्हां सां गॾु घुमां, इहो पको प्रण करिणो आहे। जॾहिं यादि कंदा तॾहिं त उहो खाईंदा न। उन्हनि खे त बासना ई मिलणी आहे, छोजी उन्हनि खे त पंहिंजो शरीर न आहे। कुमारनि जे लाइ त ॾाढो सहज आहे। इन्हनि खे जास्ती फैसिलिटीज़ आहे। शिव बाबा असांजो सलोनो साजन केतिरो मिठो आहे न। अधु कलाक असां तव्हांखे यादि कयो, हाणे तव्हां अची करे मिलिया आहियो, असांजो खाईंदा आहियूं, तव्हां बि खाओ। ईअं न हिकु बार यादि कयो बसि, पोइ तव्हां ख़ुदि खाईंदा वञो। उन्हनि खे खिलाइणु भुलिजी वञो। उन्हनि खे भुलिजण सां उन्हनि खे मिलंदो ई न। चीज़ त ॾाढी खाईंदा आहियो, खिचड़ी खाईंदा आहियो, आम खाईंदा आहियो, मिठाई खाईंदा आहियो। ईअं थोरी शुरू में यादि कयो खलास, पोइ ॿियो चीजूं उहे सभु कीअं खाए। साजन न खाईंदो त माया विच में खाई वेंदी, उन्हनि खे खाइण न ॾींदी। असां ॾिसंदा आहियूं माया खाई वेंदी आहे त उहा बलवान थी वेंदी आहे ऐं तव्हांखे हराईंदी आहे। असां ॾिसंदा आहियूं ईअं बाबा युक्तियूं सभु बतलाईंदा आहिनि। भला असां बाबा खे यादि करे न खाईंदा आहियूं त माया कंहिं न कंहिं रूप में अची वेंदी, त असांजी शक्ति ख़तमु थी वेंदी न। बाबा युक्तियूं सभु बतलाईंदा आहिनि। बाबा खे यादि करो, बाबा अथवा साजन ॾाढो राज़ी थींदो। चवंदा आहिनि बाबा तव्हां सां ई वियां, तव्हां सां ई खायां। असां तव्हांखे यादि करे खाईंदा आहियूं, ज्ञान सां ॼाणंदा आहियूं, तव्हां त भासना ई न वठंदा आहियो, है न। ज्ञान सां सम्झंदा आहियूं कि तव्हां खाओ था, मतिलबु
बाबा खे असां ऑफर करूं था त बाबा सां गॾु असां हिन खायूं था त हुनजो बुरो असरु न थींदो। ज्ञान सां ॼाणंदा आहियूं तव्हां त बासना ई वठंदव न, इहे त लोन जो शरीर आहे। मतिलबु सम्झी ज्ञान सां सम्झंदा आहियूं कि तव्हां बासना ई वठंदव। यादि करण सां उहे ईंदा आहिनि। सॼो पदार्थ तव्हांजी यादि ते आहे। इनखे योग चइबो आहे न। योग में महिनत आहे। सन्यासी उदासी ईअं कॾहिं न चईंदा। तव्हांखे अगरि पुरुषार्थ करिणो आहे त बाबा जी श्रीमत खे नोट करो, पूरो पुरुषार्थ करो। बाबा तव्हां अनुभव बतलाईंदा आहियो, चईंदा आहिनि जीअं कर्म पूरो पुरुषार्थ करो। बाबा पंहिंजो अनुभव बतलाईंदा आहिनि, चईंदा आहिनि जीअं कर्म मां कंदो आहे तव्हां बि करो, उहो ई कर्म मां तव्हांखे सिखलाईंदो आहियां। बाबा खे त कर्म न करिणो आहे न। सत्युग में कर्म न कूटंदा आहिनि। बाबा ॾाढी सहज ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। तव्हां सां ई वियां ॿुधां, तव्हां सां ई खायां, इहे तव्हांजो ई गायन आहे न। साजन जे रूप में व बाप जे रूप में यादि करो। गायल बि आहे न, विचार सागर मंथन करे ज्ञान जी पॉइंट्स कढंदा आहिनि। इन प्रैक्टिस सां विक्रम बि विनाश थी वेंदा, तंदुरुस्त बि ठहींदव। जो पुरुषार्थ कंदो हुन सां फ़ाइदो थींदो, जो न कंदो हुन सां नुक़सानु थींदो। सॼी दुनिया त स्वर्ग जो मालिक न ठहींदी न। इहे बि हिसाब किताब आहे। बाबा ॾाढी सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। गीत त ॿुधियो न, बराबरि असां यात्रा ते हलूं था। यात्रा ते भोजन आदि त खाइणो ई पवंदो आहे न। सजनी साजन सां गॾु, ॿार बाप सां गॾु खाईंदा आहिनि। हिते बि ईअं ई आहे न। तव्हांजो साजन सां गॾु तव्हांजी साजन सां गॾु जेतिरी लगन हूंदी ओतिरी ख़ुशी जो पारो चढ़ंदो। निश्चय बुद्धि विजयंती थींदो आहे न। योग माना दौड़ी, इहे बुद्धि योग जी दौड़ी आहे। असां स्टूडेंट आहियूं, टीचर असांखे दौड़ाइणु सिखलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ईअं न सम्झो कि ॾींहं में सिर्फ़ु कर्म ई करिणो आहे, है न। कछुए मिसल कर्म करे पोइ यादि में वेही रहो। भ्रमरी सॼो ॾींहुं भू भू कंदी रहंदी आहे, पोइ कोई उड़ी वेंदा आहिनि, कोई मरी वेंदा आहिनि। उहो त हिकु दृष्टांत आहे, है न। हिते तव्हां भू भू करे आप समान ठाहींदा आहियो। हिते असां भू भू करे आप समान ठाहींदा आहियूं। उन में कोई जो त ॾाढो लव रहंदो आहे, कोई सड़ी वेंदा आहिनि, कोई अधूरा रहिजी वेंदा आहिनि, भागंती थी वेंदा आहिनि, पोइ वञी करे कीड़ा ठहींदा आहिनि। त हीअ भू भू करणु ॾाढो सहज आहे। मनुष्य सां देवता खे करत न लागे वार। हाणे असां योग लॻायूं था, है न। मतिलबु कोई ज्ञान में सुठो हली वेंदो आहे, कोई हलंदो आहे, कोई धारणा कंदो आहे, कोई न कंदो आहे, कोई न करे बि ईंदो आहे, कोई हली वेंदो आहे। हाणे असां योग लॻायूं था, देवता ठहिण जो पुरुषार्थ करूं था। ये ही गीता ज्ञान में हुयो न। ये ही ज्ञान गीता में हुयो। उहो मनुष्य खां देवता ठाहे करे विया हुया। सत्युग में त सभु देवता हुया। ज़रूरु उन्हनि खे संगम ते ई अची करे देवता ठाहिणो पए न। हुते त देवता ठाहिण जो योग न सिखलाईंदा न। सत्युग आदि में देवी देवता धर्म हुयो ऐं कलयुग अंत में आसुरी धर्म। इहे ॻाल्हियूं सिर्फ़ु गीता में ई लिखियलु आहिनि। मनुष्य खे गीता ठाहिण में देरी न लॻंदी आहे, छो जी एम ऑब्जेक्ट ॿुधाए ॾींदा आहिनि। मनुष्य खे देवता ठाहिण में देरी न लॻंदी आहे, छो जी एम ऑब्जेक्ट ॿुधाए ॾींदा आहिनि। त बाबा चवनि था गीता में बि हीअं आहे कि मनुष्य खां देवता ठाहे करे विया हुया, लेकिन कीअं ठातनि, कॾहिं समय हुयो, इहे सभु मूंझ थी वई आहे। हाणे मनुष्य खां देवता ठाहिण में देरी न लॻंदी आहे, छो जी एम ऑब्जेक्ट बाबा ॿुधाए छॾी अथई न। हुते सॼी दुनिया में हिकु ई धर्म हूंदो। दुनिया त सॼी हूंदी, ईअं न चीन यूरोप न हूंदा, परंतु हुते मनुष्य न हूंदा। हुते
मनुष्य न हूंदा। सिर्फ़ु देवता धर्म वारा ई मनुष्य हूंदा, ॿिया धर्म वारा हूंदा ई न। हाणे कलयुग आहे, असां भॻवान द्वारा मनुष्य खां देवता था ठहूं। बाप चईंदा आहिनि तव्हां 21 जन्म सदा सुखी ठहींदव, इन में तकलीफ़ जी कोई ॻाल्हि ई न आहे। भक्ति मार्ग में भॻवान वटि वञण लाइ केतिरी महिनत कंदा आहिनि। न चईंदा आहिनि पार निर्वाण वियो, ईअं कॾहिं न चईंदा कि भॻवान वटि वियो, चईंदा स्वर्ग वियो। हिक जे वञण सां त स्वर्ग न ठहींदो न, सभिनि खे वञिणो आहे। अगरि हिक जे वञण सां ठहियां त असांजो ब्रह्मा बाबा ऐं एॾा सारा मम्मा दादियूं सभु हेॾी सारी रेडी थी वियूं आहिनि त छो न स्वर्ग आयो आहे न। सभिनि खे वञिणो आहे न। गीता में लिखियलु आहे न, भॻवान कालनि जो काल आहे, मच्छर सदृश्य सभिनि खे वापसि वठी वेंदा। बुद्धि बि चईंदी आहे चक्र रिपीट थियणो आहे, त पहिरियों ज़रूरु सतयुगी देवी देवता धर्म रिपीट थींदो, पोइ ॿिया धर्म रिपीट थींदा। बाबा केतिरो सहज रीति सभु कुझु सम्झाईंदा आहिनि। मनमना भव। बसि 5000 वर्ष पहिरियों बि गीता जे भॻवानु चयो हुयो, लाडले ॿार अगरि श्री कृष्ण चयां त ॿिया धर्म वारा कोई ॿुधी न सघंदा। भॻवानु चईंदा त सभिनि खे लॻंदो। गॉड फादर हेवन स्थापना कंदा आहिनि, जंहिंमें असां वञी करे चक्रवर्ती महाराजा महारानी ठाहींदासीं, है न। इन में कोई ख़र्चो आदि जी त ॻाल्हि ई न आहे। सिर्फ़ु सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणणो आहे। तव्हां ॿारनि खे वीचार सागर मंथन करिणो आहे। कर्म कंदे हुए ॾींहुं राति अहिड़ो पुरुषार्थ कंदा रहो, है न। तुसां ई खायां, तुसां ई वियां, तुसां ई रास रचाए। वीचार सागर मंथन न कंदव त बाप खे यादि न कंदव। सिर्फ़ु कर्म कंदा रहंदव त राति जो बि उहो ई ख़्यालात ईंदा, है न। कर्म कंदे बि अगरि असां वीचार सागर मंथन कंदासीं न त असांखे राति जो बि सुठा सुठा ख़्यालात ईंदा। ऐं अगरि असां सिर्फ़ु कर्म ई कंदासीं त राति जो बि उहो ख़्यालात ईंदा। सपननि में उहे ई ॻाल्हियूं ईंदियूं न। मकान ठाहिण वारे खे मकान जा ई ख़्यालात हलंदा। बल वीचार सागर मंथन करण जी रिस्पॉन्सिबिलिटी इन्हनि ते आहे, परंतु चईंदा आहिनि न कलश त लक्ष्मी खे ॾिनो हुयो न, तव्हां लक्ष्मी ठाहींदा आहियो न। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार श्रीमत खे नोट करे पुरुषार्थ करिणो आहे। बाप जो कर्म सिखाया आहिनि उहो ई करणा आहिनि। वीचार सागर मंथन करे ज्ञान जी पॉइंट्स कढणियूं आहिनि। श्रीमत ते हलणो आहे। बाप जो कर्म करे करे सिखाए अथई उहो ई करिणो आहे। वीचार सागर मंथन करे ज्ञान जी पॉइंट्स कढणियूं आहिनि। ॿियो आहे पंहिंजे पाण सां प्रण करिणो आहे कि असां बाप जी यादि में ई भोजन खाईंदासीं। तासां ई वियां तासां ई खायां, इहो वाइदो पक्को निभाइणो आहे। वरदान कर्म ऐं संबंध ॿिन्हिनि में स्वार्थ भाव सां मुक्त रहण वारा बाप समान कर्माती ठहो। तव्हां ॿारनि जी सेवा आहे सभिनि खे मुक्त ठाहिण जी, त ॿियनि खे मुक्त ठाहींदे स्वयं खे बंधन में बांधो न। जॾहिं हद जो मुंहिंजे सां मुक्त थींदव तॾहिं अव्यक्त स्थिति जो अनुभव करे सघंदव, है न। जॾहिं हद जे मुंहिंजे सां मुक्त थींदव, मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई, बाक़ी सभु बाबा जो।
तॾहिं अव्यक्त स्थिति में स्थित थी सघंदव, तॾहिं बेहद में वञी सघंदव। जो ॿार लौकिक ऐं अलौकिक कर्म ऐं संबंध ॿिन्हिनि में स्वार्थ भाव सां मुक्त आहिनि, उहे ई बाप समान कर्मातीत आहिनि, है न। अनुभव करे सघंदा त चेक करो केसि ताईं कर्मनि जे बंधन सां न्यारा ठहिया आहियूं। व्यर्थ स्वभाव संस्कार जे व्यर्थ वश थियण सां भी मुक्त ठहो, है न। चेक करो व्यर्थ स्वभाव संस्कार जे वश थियण सां भी मुक्त ठहो। स्लोगन आहे, जो सरल चित ऐं सहज स्वभाव वारा आहिनि, उहे ई सहज योगी भोलेनाथ जा प्रिय आहिनि। जो सरल चित ऐं सहज स्वभाव वारा आहिनि, जंहिंजो चित सरल, ईज़ी नेचर ऐं ईज़ी स्वभाव वारा ई उहो ई सहज योगी सहज रीति बाबा खे यादि करे सघंदा ऐं भोलेनाथ जा प्रिय ॿार हूंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।